कंबर रिपोर्ट काज़ी न्याज़ हुसैन कंबर प्रेस क्लब जो बुनियाद रखंदड़ मज़दूर दोस्त ऐं बेबाक सहाफ़ी मरहूम कामरेड दाऊद सियाल जी घरवारी ज़रई ज़मीन मथां कब्ज़े करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु कामरेड दाऊद सियाल हिकु पोरियत दोस्त ऐं हक़ सच जो साथ ॾींदड़ सहाफ़ी हो जंहिं पंहिंजी सॼी ॼमार सहाफ़त पेशे हवाले करे छॾी हुई। जंहिंजे मरण खां पोइ संदसि भाइटियो ग़ुलाम अली सियाल ऐं संदसि पुटु मंज़ूर सियाल ऐं इमरान सियाल मुंहिंजी ज़रई ज़मीन ऐं घर मथां कब्ज़े करणु चाहिनि था ऐं मूंखे ऐं मुंहिंजी नियाणियुनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। आउं पंहिंजी ज़रई ज़मीन में हिकु ॾींहुं अॻु पाणीअ जे मामले तां वञी रहियो हुयसि त ग़ुलाम अली जे पुटु इमरान सियाल पिस्तौल खणी मूंखे मारण जी कोशिश कई जंहिंखे पाड़े वारे अची क़ाबू कयो। हुन ॿुधायो त मूं केतिराई भेरा पुलिस वटि शिकायत कई आहे पर हू पंहिंजे पुठी भाउ सिपाही मंज़ूर सियाल खे बचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन वज़ीर आला सिंध इंफॉर्मेशन जे वज़ीर IG सिंध DIG लाड़काणो SSP कंबर समेत सहाफ़ती तंज़ीमुनि खां मदद जी अपील कंदे मुतालबो कयो त संदसि ज़रई ज़मीन मथां कब्ज़ो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।